Good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Mir. केड़ा हालन तहांजा ठीक आयो खैरियत सां आयो ऐं मज़ो अची रहियो आहे सुबुह सुबुह सां थोड़ी थोड़ी थधिकार ऐं राति जो जेको मौसम आहे ॾाढो अमेज़िंग वेदर थी वियो आहे पर ॾींहं जो टेम्परेचर थोड़ो हाई थो रहे पियो ज़ाहिर आहे अञा उहे प्रॉपर सर्दियूं न आहिनि ही हिकिड़ी मतिलबु स्टार्ट आहे मौसम चेंज थियण जी सो इंशाअल्लाह उम्मीद आहे अल्लाह बहितर कंदो जल्दी ई सर्दियूं कराची में ईंदियूं ऐं सुठो हिकिड़ो विंटर वारो सीज़न ईंदो जेको इंजॉय कंदासीं पर ही हींअर आइडियल टाइम आहे जेको कराची जे लाइ मां चवां थी त आइडियल टाइम ईअं आहे जो तव्हांजी जेके बि आउटडोर एक्टिविटीज़ आहिनि या तव्हांजा जेके बि इवेंट्स थियनि था या तव्हां पंहिंजी फैमिली सां डिनर ते वञो था त तव्हां हींअर आउटडोर एक्टिविटीज़ खे इंजॉय करे सघो था पहिरियां इहो हूंदो हुओ त गर्मी हूंदी हुई त हर कोई जेको आहे इंडोर एक्टिविटीज़ खे प्रिफर कंदो हुयो पर हाणे जेको आहे त तव्हां आउटडोर एक्टिविटीज़ खे वधीक प्रिफर करे सघो था इंजॉय करे सघो था ॿाहिरि घुमी फिरी सघो था मज़े सां इन खां अलावा गॾोगॾु इहो लाज़मी चवंदसि जीअं डेली चवंदी आहियां त भई मास्क लाज़मी पायो छो जो एयर क्वालिटी थोरी घणी डिस्टर्ब आहे पर उन में जेको आहे तव्हांजो एहतियात पंहिंजो आहे पंहिंजो एहतियात कंदव त तव्हांजी सिहत सुठी रहंदी ऐं बीमारियुनि खां एलर्जीज़ खां परे रहंदव इन खां अलावा अॼु जेको आहे वर्ल्ड टीवी डे बि आहे ऐं यूनाइटेड नेशंस जेको आहे 21 नवंबर 1996 में इहो स्टेप वरितो हुयो त भई 21 नवंबर ते हमेशह जेको आहे वर्ल्ड टीवी डे सेलिब्रेट कयो वेंदो ऐं इन ॾींहं खे सेलिब्रेट करण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त आवाम ताईं हिकिड़ी जेको आहे इंफॉर्मेशन पहुचाइणु ॿारनि खे एजुकेट करणु सो ग्लोबल इशूज़ खे हाईलाइट करणु कल्चरल डाइवर्सिटी आहे ऐं उन खां अलावा एजुकेशनल कंटेंट यानी जीअं ॿारनि खे एजुकेशन बि मिले हाणे तव्हां पाण ॾिसो त केतिरा चैनल्स अची विया आहिनि त असां डिफरेंट चैनल्स खे जॾहिं ॾिसंदा आहियूं त उन में असांखे इलाही इंफॉर्मेटिव शयूं मिलंदियूं आहिनि चाहे उहे ॿारनि जे लाइ हुजे या वॾनि जे लाइ हुजे सो इहो हिकिड़ो सुठो इनिशिएटिव स्टेप हुयो जेको 96 में वरितो वियो हुयो ऐं अॼोको ॾींहुं आहे वर्ल्ड टीवी डे जेको तव्हांखे बि इलाही मुबारक हुजे जो जल्दी सां पोइ तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियो पंहिंजे मोबाइल तां नंबर डायल कयो स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे ऐं इंतज़ारु रहंदो तव्हांजी कॉल जो ज़रूरु शामिलु थियो असां सां गॾु अॼु अली रज़ा भुॻियो हिते मौजूदु आहिनि जिम ट्रेनर बि आहिनि एक्टर बि आहिनि ऐं उन खां अलावा बाउंसर बि आहिनि बाउंसर यानी की हिते तमामु घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे त बाउंसर छा हूंदो आहे बेसिकली बाउंसर्स उहे हूंदा आहिनि जेके प्रोटोकॉल ऑफिसर्स वारो कमु कंदा आहिनि जीअं वॾा वॾा एक्टर्स थी विया जीअं लेजेंड सिंगर्स थी विया उन्हनि खे प्रोटोकॉल ॾींदा आहिनि सो इहे बाउंसर्स हूंदा आहिनि उन खां अलावा कमर्शियल्स में बि खोड़ कमु कयो आहे मूवीज़ में बि कमु कयो आहे उन्हनि जी मूवी हुई चक्कर मेहरुनिसा ऐं रॉन्ग नंबर 2 सो उन्हनि खे भली कार कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह सो इहो ॿुधायो अली त तव्हां माशाअल्लाह पाण जिम ट्रेनर बि आहियो तव्हांजो जिम शिम बि हुयो आहे अञा बि आहे त इन तरफ़ ज़ाहिर आहे छोकिरनि खे त हिकिड़ो हूंदो आहे इंट्रस्ट जिम करण जो पर तव्हांखे इहो कीअं ख़्यालु आयो त तव्हांखे जिम बि ओपन करणी आहे असल में मुंहिंजो नंढे लाइक़ो शौक़ु हो अच्छा हा छो जे असां टीवी वग़ैरह फिल्म ॾिसंदासीं मुंहिंजो पाण एक्टिंग जो बि शौक़ु हो त बॉडी जेतिरी सुठी ऐं तव्हांजी सिहत जेतिरी सुठी हूंदी ओतिरो तव्हां पाण खे फिट महसूसु कंदो अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे बीमारियूं कोलेस्ट्रोल हार्ट बीट तेज़ इन जे करे माण्हू पाण खे फिट रखे त सुठो आहे सही इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे त तव्हां जेसीं ताईं जिम न कंदा वॉक न कंदा त तेसीं ताईं तव्हांजी सिहत सुठी न रहंदी अॼुकल्ह उहे बि डॉक्टर्स चवंदा आहिनि त जिम कयो वॉक कयो पोइ तव्हां वटि जेके बि मतिलबु हिकिड़ा फैटी लिवर थी विया या एॾा हैवी वेट अची विया पोइ तव्हां उन्हनि खे केतिरो टाइम पीरियड ॾींदा आहियो जो उन में हू पंहिंजो वेट कवर कंदा आहिनि असल में हर कंहिंजो हिसाबु हूंदो आहे त कंहिंजो केतिरो वेट आहे कंहिंखे फिट करिणो आहे केरु चवंदो आहे असांखे थुल्हो थियणो आहे केरु चवंदो आहे असांखे सनो थियणो आहे त हर कंहिंजो अलॻि अलॻि सिस्टम हूंदो आहे कंहिंजा 3 महीना कंहिंजा 4 महीना कंहिंजा 2 महीना इन वजह सां गाइड कंदा आहियूं सही अच्छा पोइ उन में तव्हां उन्हनि खे जेको आहे हिकिड़ी डाइट बि ॿुधाईंदा जी 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 थुल्हनि माण्हुनि खे डाइट अलॻि हूंदी आहे सननि खे डाइट अलॻि हूंदी आहे सही
त उहा डाइट उहा त न हूंदी आहे जेका हिकिड़ी सिर्फ़ु लिक्विड ते हले माण्हू न न प्रोटीन न ते न हले न हर शइ प्रोटीन हूंदी आहे थुल्हे माण्हू खे प्रोटीन घणो हूंदो आहे कार्बोहाइड्रेट घटि मिलंदा आहिनि ऐं जेको सनो माण्हू हूंदो आहे उनखे कार्ब्स घणा ॾिबा आहिनि ऐं प्रोटीन थोरो घटि ॾिबो आहे थोरो घटि ॾिबो आहे त इहे सभु शयूं पोइ माण्हू कैरी करे सघे थो उहो उन ते पाण ते आहे जीअं पैसा ख़र्च करे लेट सपोज़ जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां मां महीनो शौक़ सां कंदमि सही। ठीकु आहे न उन खां पोइ महीने खां पोइ मां चवंदसि बसि हाणे केरु वञे न इहो ग़लति आहे इहो ग़लति आहे तव्हांखे महीनो न तव्हांखे कंटिन्यू करणी घुरिजे छो जो तव्हां पाण जॾहिं महीनो ई कंदव न तव्हां पाण खे फिट महसूसु कंदव पोइ तव्हांजी दिलि न चवंदी घर में तव्हांजी आदत थी वेंदी ऐं इहो मां करे चुकी आहियां मां महीनो पूरो जिम कई ऐं हुन खां पोइ मां वाकई छॾे ॾिनी जी जी त ईअं थींदो आहे जी। काफ़ी माण्हू कंदा बि आहिनि हा हालांकि कंदा वरी छॾे ॾींदा कंदा आहिनि, वरी उहो पाण छॾींदा सां आहिनि। नुक़सान था कनि सही इन में नुक़सान बि आहे जी जी छा नुक़सान हूंदो नुक़सान इहो आहे त माना जीअं माना न कंदा त तव्हां ॾिसो था कोलेस्ट्रोल अॼुकल्ह वधीक घणे में घणो जेको मसइलो हले थो कोलेस्ट्रोल जो हले थो हाई ब्लड प्रेशर जी हाई ब्लड प्रेशर थी वियो शुगर फैटी लीवर थी वियो शुगर थी वियो त इन्हनि खां अगरि माण्हू बचे थो त सिहत एक्सरसाइज ज़रूरी आहे सही 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 उन खां अलावा तव्हां बाउंसर जी, भी जी, आहियो जी, जी। त बाउंसर थियण जो वरी तव्हांखे इहो शौक़ कीअं थियो इहा हिते असल त में इलाही असांजी- माण्हुनि खे जंहिं मां ॻाल्हि की त बाउंसर जी ख़बर ई कोन्हे असां बॉडी बिल्डिंग कई त उते असांखे ऑफर आई त बसि सिक्योरिटी लाइ माशाल्लाह तव्हांजी फिज़िक भली आहे त तव्हां असां सां गॾु कमु कयो त पोइ उन्हनि जो कॉल अची वेंदियूं आहिनि बाबा हे सेलिब्रिटी अचे थो हिते इवेंट आहे पोइ असां डायरेक्ट पहुची वेंदा आहियूं अच्छा अच्छा सही हिते कॉल बि वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम मेहराब जुड़ो जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो खुश आहियो ख़ैर तबियत ठीकु आहे जी जी अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ठीकु आहियो ख़ैर आहे मुंहिंजी साहब ख़ुशि आहे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहिनि वॾी महिरबानी ओके ओके अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ मेहराब भाउ जो हिकिड़ो पंहिंजो ई अंदाज़ आहे ऐं जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे घणी ड्रेग बि न कंदो आहे मतिलबु कॉल कंदो ख़ैर ख़ैरियत पुछंदो मुंहिंजे हस्बैंड जे हवाले सां पुछंदो या त वरी जेको आहे असांखे पेट्रोल जा रेट्स ॿुधाईंदो आहे त पेट्रोल वधंदो या घटि थींदो सो थैंक यू सो मच मेहराब भाउ तव्हां हमेशह कॉल कंदा आहियो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं ईअं ई हमेशह असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा रहो त अली तव्हांखे पोइ मूवीज़ जो बि शौक़ु जी जी मतिलबु हर शइ तव्हां कई जी आहे जी जी एक्टिंग बि कई आहे बिल्कुलु। ज़ाहिर आहे मूवीज़ जे अंदरि ड्रामनि में बि कमु कयो आहे जी ड्रामनि में बि कयो ड्रामनि में जी, बि जी। कमु कयो आहे त कहिड़ा कहिड़ा ड्रामा तव्हांजा हुआ मां दीवानगी कयो आहे ऐं कम ज़र्फ़ कयो आहे अच्छा। मेरा ख़ुदा जाने कयो आहे काफ़ी आहिनि नाला दीवानगी कहिड़ो हुयो पार्ट 1 हुयो 2 हुयो कंहिंमें दीवानगी वन 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 दीवानगी 1 में दानिश कहिड़ो तैमूर सां कहिड़ो कैरेक्टर हुयो तव्हां एसपी करेक्टर अच्छा जी। सही ज़बरदस्त पोइ मज़ो आयो जी जी बिल्कुलु डायलॉग्स यादि थींदा जी हुया जी न हिनमहिल डायलॉग ओॾी महिल यादि थींदा बिल्कुलु थींदा हुया डायलॉग्स यादि इहो बि सही आहे कॾहिं फंबलिंग थी या स्क्रिप्ट यादि करण में मसइलो हा थियो मसला शुरू में त थियो माण्हू घबराइजी वेंदो आहे पोइ आहिस्ते आहिस्ते सिखी वेंदो आहे आहिस्ते आहिस्ते सिखी वेंदो आहे पोइ डायलॉग डिलीवरी में बि कॾहिं दड़का पिया हूंदा त तव्हां डायलॉग सही नथा चओ या छा बिल्कुलु पोइ बिल्कुलु उन मां सिखियो बिल्कुलु बिल्कुलु पोइ उन्हनि मां मूंखे लॻो बि मां सम्झो मां न करे सघंदुमि पोइ बि अलाए शुक्र आहे मां करे वियुमि अच्छा ऐं हाणे उन शइ खे कंटिन्यू रखियो अथव या रखियो आहे न बिल्कुलु रखियो आहे हीअं कुझु नया प्रोजेक्ट्स अचनि जी हाणे नई प्रोजेक्ट अचे थो मुंहिंजो 6-7 तारीख़ कमर्शियल आहे कोक बोतल आहे कोल्ड ड्रिंक उनजो कमर्शियल जी। आहे केतिरा कमर्शियल्स कया हूंदा अञा ताईं मां G5 कयो आहे सर्विस शूज़ जो कयो आहे ऐं टेलीनोर अच्छा जो अच्छा कयो आहे वॾा वॾा जी, ब्रांड जी, कया आहिनि जी, मतिलबु जी। तव्हां ज़बरदस्त या त सुठी ॻाल्हि आहे त भई जॾहिं बि तव्हांखे जिम जॉइन करिणो हुजे त तव्हां अली जे जिम ते वञी सघो था ऐं तव्हांखे डिस्काउंट मिलंदो डिस्काउंट बिल्कुलु, बिल्कुल। केतिरो डिस्काउंट 50% डिस्काउंट। 50% डिस्काउंट पंहिंजो नुक़सान त नथा कयो न न न न अच्छा तव्हांजी किथे आहे जिम मुंहिंजी गुलशन में गुलशन में आहे त जेके गुलशन बि में। गुलशन में रहो था त तव्हां बिल्कुलु अली रज़ा जे जेको आहे जिम ते वञी करे तव्हां एडमिशन वठी सघो था ऐं जंहिंखे वेट घटाइणो आहे त उहो बि वञी सघे थो जंहिंखे वेट वधाइणो आहे उहो बि वञी सघे थो सो इते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं
बजे तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। ऐं हींअर असांखे जॉइन कयो आहे नासिर अली, सिंगर आहिनि ऐं पंजाब सां हिननि जो तालुक़ु आहे अलीपुर सां। ऐं उन खां अलावा ढोलक ते आहे ख़िज़र हयात ऐं तबले ते आहे सिकंदर अब्बास। सो इन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है। आप ठीक हैं? खैरियत से हैं? पंजाब से आपका ताल्लुक है, अलीपुर से? जी जी, पंजाब से। तो आप कराची में रहते हैं या स्पेशली आप पंजाब से आए हैं? स्पेशली इस प्रोग्राम के लिए आए हैं। माशाल्लाह बहुत अच्छा आपका प्रोग्राम चलता है, हम देखते रहते हैं। पंजाब में भी सब हमारा जो है गांव में वहाँ पे भी देखते हैं हम। माशाल्लाह बहुत अच्छा लगता है आपका प्रोग्राम। थैंक यू। और कितने टाइम से आप मतलब गा रहे हैं? मुझे तकरीबन हो गए हैं 5 साल होने वाले हैं। 5 साल होने वाले। तो प्रॉपर आपने सीखा है या वैसे ही जैसे अक्सर सिंगर्स कहते हैं कि नहीं मैं देख देख के सीखा हूँ? नहीं, सीखता रहा हूँ मैं। सीखते रहे? जी जी, उस्ताद मोहतरम के साथ हम टाइम गुजारा है। हमारे सरायकी सिंगर हैं सज्जाद हुसैन साकी, काफ़ी मशहूर सिंगर है हमारे सरायकी वसेब के। मैंने उनसे सीखा है। अच्छा जी जी। तो ज़्यादातर सरायकी ही आप गाते हैं? जी जी, ज़्यादातर सरायकी और उर्दू भी गाते हैं। ज़्यादातर वैसे हम सरायकी को फोकस करते हैं। सही। तो मतलब जैसे आपका गांव है वहाँ पर और जैसे आपकी सरायकी कम्युनिटी है, तो वहाँ पे जो भी महफिलें वगैरह होती हैं वो सारी सरायकी ही होती हैं? जी बिल्कुल, वहाँ पे ज़्यादातर सरायकी ही प्रोग्राम होते हैं वहाँ। ज़्यादातर जी जी। जैसे मतलब जैसे कराची में सब मिक्स चल रहा होता है। जी बिल्कुल। तो वहाँ पर भी इस तरह होता है? हाँ, वहाँ पे बड़ी यहाँ पे सरायकी हैं, वहाँ पे सरायकी प्रोग्राम भी होते हैं और सिंधी भी माशाल्लाह सरायकी सुनते हैं, सरायकी के प्रोग्राम करते हैं यहाँ पे भी। सिंधी भी करवाते हैं हमारे सिंधी दोस्त। क्यों आपको लगा कि आप एक अच्छे सिंगर बन सकते हैं? कोई और फील्ड आपने क्यों नहीं चुनी? बस ये बचपन से शौक था, दोस्तों के भी मशवरा था, बस ऐसे गाता था मैं पहले। अच्छा। 2-4 आदमी में बैठ के उन्होंने बोला आप इंशाल्लाह आप बहुत आगे जाएंगे, तो मैंने भाई ये कदम उठा लिया है। अच्छा। जो अल्लाह पाक को मंजूर होगा सही वही होगा। तो आपकी फैमिली ने पीछे आपको सपोर्ट किया? जी बिल्कुल, फैमिली ने भी सपोर्ट किया है। है। उनकी वजह से ही मैं ये कदम उठाए उनसे पूछ के। माशाल्लाह। तो आपके खानदान में, आपके फैमिली में कोई और भी सिंगर है या आप पहले ही हैं? नहीं, मेरे खानदान में कोई नहीं है, मैं कोई पहला भी नहीं, पहले ही है? जी जी, मैं पहला ही हूँ। पहले ही है। तो मतलब किसी ने एतराज भी नहीं किया? नहीं, एतराज किसी ने नहीं किया। तो सबने इजाज़त दे दी है, माँ बाप से इजाज़त ली है, तो उन्होंने इजाज़त दी है तो मैंने ये कदम उठाया। चले माशाल्लाह, ये तो बहुत अच्छी बात है। और आपके साथ जो ढोलक और तबले पे आपके जो साथी हैं ये हमेशा आपके साथ? ये हमारे साथ ही होते हैं माशाल्लाह। खिज़र हयात, सिकंदर अब्बास, ये हमारे साथ ही रहते हैं और मुस्तकबिल ये हमारे साथ रहेंगे इंशाल्लाह। इंशाल्लाह। ये अच्छी बात होती है जो म्यूजिशियंस आपके साथ हों और आपकी अच्छी केमिस्ट्री उनके साथ हो, तो फिर मज़ा भी आता है परफॉर्म करने में। बिल्कुल यही है। सही। तो कराची के अलावा, पंजाब के अलावा कहाँ आप गए हैं परफॉर्म करने? परफॉर्म करने माशाल्लाह काफ़ी अच्छे मैंने प्रोग्राम किया है। कराची में भी किया है, वहाँ पंजाब में मुल्तान, मुजफ्फरगढ़, सारे पूरे वसेब में, खानगढ़, बहुत काफ़ी शहर हैं माशाल्लाह, बुलाते हैं शादी फंक्शन पे भी। और अल्हम्दुलिल्लाह मेरे कुछ सुपर हिट सॉन्ग भी हैं, वो भी चले हैं। प्रोग्राम मैंने अच्छे किया है पंजाब में माशाल्लाह। तो क्या आपके वो जो गाने हैं वो एल्बम किए थे आपने? जी, एल्बम मेरे, हाँ, सिंगर नासिर अली सर्च करेंगे यूट्यूब पे, काफ़ी हैं एल्बम मेरे। अच्छा। जी। तो कितने एल्बम कर चुके हैं? तकरीबन 7 से 8 एल्बम मैंने अपलोड कर चुका हूँ और भी काम हो रहा है, इंशाल्लाह वो भी अपलोड हो जाएंगे। सही जी। तो वो सारे यूट्यूब पर अवेलेबल हैं? जी, यूट्यूब पे भी हैं और टिकटॉक भी बनाते हैं। टिकटॉक पे भी काफ़ी अच्छी फ़ैन फॉलोइंग है माशाल्लाह, वहाँ पे भी सुनते हैं। सही। वहाँ पे भी फ़ैन फॉलोइंग है मेरी टिकटॉक पे। चले ज़बरदस्ती, तो बहुत अच्छी बात है। तो फिर प्रोग्राम की स्टार्ट किस गाने से करने वाले हैं? ये हमारा सरायकी सॉन्ग है, कोई नहीं कहिंदा यार सारा धोखा है, मतलब देहन यार सारा धोखा है। वाह वाह, चले। के तेरे शार दा करण तवाफ आया, मेरे मज़ा बिच यार सवाबे, दम निकल न गए परदेसी दे, डिठा इंज माहौल खराबे, मैं ता टुर वञणी शाला वसदा रहे, तेरे शहर दा रहण अज़ाबे, यासीन
अजाने कोई बाल तो नहीं, तेरा बिल्कुल साफ जवाब है। सावी सरमाया जिथू मैनू झिणक मिली उहो सामने घर माया। कोई नहीं कहता यार सारा धोखा है, मतलब देहन यार सारा धोखा है। कोई नहीं कहता यार सारा धोखा है, मतलब देहन यार सारा धोखा है, सारा धोखा है। जिंदगी कौन कहीं दे नाल रहवे दे। ढूंढी मारा 6 महीने साल रहवे दे, सारी जिंदगी कौन कहीं दे नाल रहवे दे। कौन पुजे दे पार सारा धोखा है, मतलब देहन यार सारा धोखा है। कोई नहीं कहता यार सारा धोखा है, मतलब देहन यार सारा धोखा है। यार बन के प्यार दे दिन बहात समवेदन, ए ता जालिम खून पी दिन हाथ समवेदन। हाय यार बन के प्यार दे दिन बहात समवेदन, एता जालिम खून पींदन हाथ समवेदन। घाटे दे दिन यार सारा धोखा है, हाय मतलब देहन यार सारा धोखा है। कोई नहीं कहता यार सारा धोखा है, मतलब देहन यार सारा धोखा है। खालिद रुलते आ गए हैं, हाय इश्क दे रस्ते ते खालिद रुलते आ गए हैं। साडा गलता जहन हाथों भुलते आ गए हैं। अखियां ना कर चार सारा धोखा है, मतलब देन यार सारा धोखा है।
धोखा है मतलब देखन यार सारा धोखा है मतलब देखन यार सारा धोखा है मतलब देखन यार सारा धोखा है। वाह जी वाह, बेहतरीन सॉन्ग, बेहतरीन माशाल्लाह। किसका लिखा हुआ है? ये खालिद साहब है, उनका लिखा हुआ है। और कंपोजिशन? कंपोजिशन उन्होंने शेयर नहीं की थी खुद। अच्छा जी, तो आपने की है कभी इस तरह कंपोज करते हैं अपने जी songs मैं वगैरह? अल्हम्दुलिल्लाह कंपोज भी करता हूँ खुद, सॉन्ग भी बनाता हूँ मैं। अच्छा, composing लिखते करता हूँ। हैं? जी लिख भी लेता हूँ, कभी अकेला बैठता हूँ, एक दो लिखा है मैंने। अच्छा। जी तो कंपोजिंग मैं फिर- खुद करता हूँ। अच्छा अच्छा। जी। तो वो जो आपने खुद लिखे हैं तो उनकी कैसी मतलब एक आपको मिली? बहुत Success. बहुत अच्छी माशाल्लाह, वायरल गया है अभी सॉन्ग, वो भी मैं सुनाऊंगा जो मेरा अभी टिकटॉक पे वायरल चल रहा है। अच्छा अच्छा। इंशाल्लाह मैं वो भी सुनाऊंगा इंशाल्लाह song, जी, इंशाल्लाह। त अली रज़ा भुगियो भी असां सां गॾु हिते मौजूद आहे। सो अली इहो ॿुधायो त मूवीज़ जो एक्सपीरियंस कीअं रहियो? वॾनि एक्टर्स सां गॾु कमु करण में मज़ो आयो? बिल्कुलु मज़ो आयो माशाल्लाह सां, काफ़ी सुठो लॻो काफ़ी। त मतलब एक्टर्स त पोइ मतलब ॾाढा एटीट्यूड वारा बि न, हूंदा न, आहिनि, वॾा एक्टर्स ख़ासि करे न, ईअं न जूनियर्स खे टफ टाइम ॾींदा आहिनि। न ईअं न आहे, उहो बिल्कुलु लॻंदो, पर हुननि खे बि टाइम, हर को माण्हू तंग कंदो त हू थोरो कंदा न। बाक़ी कंहिं में अहिड़ी न आहे, सभु सुठो मिलंदा आहिनि, सुठो माशाल्लाह सही। सां। ऐं जीअं तव्हां वटि जिम ते बि ईंदा आहिनि ट्रेनिंग जी, जे जी, लाइ, जी। त कीअं उन्हनि जो बिहेवियर हूंदो उन आहे? सही, उहो फ्रेंडली। फ्रेंडली बिहेवियर बिल्कुलु। हूंदो आहे। सही। केरु तव्हां वटि अची जिम में माशाल्लाह यासिर नवाज़ साहब असांजो, माना मां उन्हनि जे करे ई आहियां, उर्दू मीडिया में मूंखे उन ई इंटर कयो। अच्छा, अच्छा। उन्हनि जी वजह उहो ईंदो आहे, इमरान अब्बास आयो ऐं काफ़ी एक्टर आहिनि। सही। ईअं मिड़ी एक्ट्रेसिस बि आहिनि। तव्हांखे ख़बर पए टाइम हुननि वटि हूंदो न आहे, हा, कॾहिं ईंदा आहिनि हा। कॾहिं न ईंदा आहिनि, खोड़नि। सही सही। हिते हिकिड़ी कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी फरमान भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह जी, बिल्कुलु ठीकु आहियूं। ॿुधायो ठीकु आहे? तव्हां ठीकु मां बिल्कुलु ठीकु आहियां। जॾहिं बि मुंहिंजो भाउ फोन कंदो आहे मां हिकदमि आवाज़ सुञाणींदी आहियां। जी वेलकम, थैंक यू सो मच। काफ़ी अरसे खां पोइ मूंखे इलाही ख़ुशी थी थिए त मुंहिंजो आवाज़ सुञाणे वरितो, मतिलबु बस। काफ़ी टाइम खां पोइ कॉल कई आहे। इलाही टाइम खां पोइ, छो त ज़ाहिर आहे इहो लाइन बि ख़राबु हुई, टेलीफोन लाइन वरी चेंज कई आहे, त उनजे करे वरी हाणे सभिनीनि सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। पर तव्हांजी आवाज़ ॾिसो वरी बि मां सुञाणे वियमि। जी बिल्कुलु, काफ़ी अरसे खां पोइ इलाही लाइन में इशू हुयो, त हुनजे लाइ काफ़ी टाइम ॻाल्हि कोन थी सघी। ऐं अॼु जेको जीअं ई कॉल कई मुंहिंजी आवाज़ सुञाणे त मूंखे इलाही ख़ुशी थी थिए। रिंगन भरी शाम जी टीम सां गॾु आउं बि जुड़ियल आहियां ऐं मूंखे यादि कयो वञे थो। न बिल्कुलु बिल्कुलु, सभिनीनि खे यादि रखंदा आहियूं, सभु यादि आयो। कीअं आहियो तव्हां? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे। मां ठीकु आहियां। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह जो शुक्र आहे। जी फरमान भाउ, गानो ॿुधाईंदो या ॿुधंदो? जी बिल्कुलु, ऐं गानो त कोन ॿुधंदो, माशाल्लाह तमामु बहितरीन जेके सिंगर वेठा आहिनि हिननि जो ऐं हींअर गानो ॿुधो। जी। सराइकी ज़बान जेकी आहे त चवंदा आहिनि इलाही मिठी ज़बान आहे, ऐं बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त जेका सराइकी ज़बान आहे उहा इलाही मिठी आहे। ऐं जॾहिं बि हुनमें ॻाल्हाइण हुजे चाहे सॉन्ग हुजे इलाही सुठो लॻंदो आहे। ऐं आउं चाहींदुसि त वरी बि जेको आहे सो गानो ॿुधाईंदो सराइकी, ऐं तमामु घणी ख़ुशी थींदी। सही आहे, ठीकु आहे फरमान भाउ। का फरमाइश आहे तव्हांजी? न बिल्कुलु, बसि उहो पंहिंजे को बि सॉन्ग ॿुधाईंदा तो सराइकी तमामु बहितरीन। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे। पंहिंजो ख्यालु रखिजो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। जी हा, फरमान भाउ असां सां गॾु कॉल ते हुया। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर अव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। जल्दी जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। तो ये बताइए कि आप जैसे गाते भी हैं और इतना मतलब टाइम भी दे रहे हैं, तो इसके अलावा और क्या करते हैं आप? इसके अलावा कोई नहीं है, बस फ्री होते हैं, बस इस पे फोकस कर रहे हैं अभी। सारा टाइम इसी को ही दे रहे हैं अभी फिलहाल। सही। जी जी। तो रियाज वगैरह करते हैं? जी जी, रियाज वगैरह भी करते रहते हैं। और कितना घंटे करते हैं? बस दिन में 1 घंटा 2 घंटे इसको दे देते हैं। अच्छा, तो वो मतलब कोई भी ऐसा टाइम होता है या सुबह सुबह? नहीं, वैसे तो सुबह सुबह सही है, किसी टाइम भी कर सकते हैं। अच्छा, रियाज का मतलब एक वो नहीं होता। लेकिन मैंने सुना है कि जो भी मतलब एक सिंगर है और अगर उसे अपनी प्रैक्टिस करनी है, रियाज करना है, तो वो सुबह सुबह रियाज सुबह सुबह उस्ताद भी यही कहते थे कि सुबह सुबह बेस्ट होता है।
सही। वैसे जब टाइम मिले तो कर सकते हैं सब जी। सही 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 कर सकते हैं। तो इस वक्त आप क्या सुना रहे हैं हमें? इस वक्त एक उर्दू की गज़ल है, ये सुना रहा हूँ मैं आपको। अच्छा, गजल भी गाते हैं आप? जी जी, माशाल्लाह। ये सॉन्ग है भैया, गीत है, सुना रहा हूँ मैं आपको। ठीक है। मुर्शिद प्लीज आज मुझे वक्त दीजिए, मुर्शिद मैं आज आपको दुखड़े सुनाऊंगा। मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई ना हो, मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई ना हो। मुर्शिद प्लीज आज मुझे वक्त दीजिए, मुर्शिद मैं आज आपको दुखड़े सुनाऊंगा। मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई ना हो, मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई ना हो। हमने गुजार दी ये फकीरी में जिंदगी, हमने गुजार दी ये फकीरी में जिंदगी, लेकिन कभी ज़मीर का सौदा नहीं किया। मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई न हो, मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई न हो। मुर्शिद हमारे देश में एक जंग छिड़ गई, मुर्शिद हमारे देश में एक जंग छिड़ गई। मुर्शिद सभी शरीफ शराबत से मर गए। मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई न हो, मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई न हो। मुर्शिद हमारे जहन गिरफ्तार हो गए, मुर्शिद हमारे जहन गिरफ्तार हो गए। मुर्शिद हमारी सोच भी बाजारी हो गई। मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई न हो, मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई न हो। मुर्शिद हमारे वास्ते बस एक शख्स था, मुर्शिद हमारे वास्ते बस एक शख्स था।
मुर्शिद वो एक शख्स भी तकदीर ले उड़े। मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई न हो। मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई न हो। मुर्शिद खुदा की जात पे अंधा यकीन था। मुर्शिद खुदा की जात पे अंधा यकीन था। अफसोस अब यकीन भी अंधा नहीं रहा। मुर्शिद दुआ करो कि अकेला कोई न हो। 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 वाह जी वाह, ये ओरिजिनली किसका गाना गाया हुआ है? ये ओरिजिनल मोहसिन मलंगी साहब हैं, उन्होंने गाया है, तो उनका ये मैंने कॉपी किया है। अच्छा, ये आपने कॉपी किया? जी, सही। जी। लेकिन ये तो मेरा ख्याल है जो स्टार्ट वाले जो वर्ड्स है वो तो सेम है, मुर्शिद प्लीज। जी 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 जी। ये तो सेम ही है, बाकी शायरी आपने चेंज कर दी। जी जी बिल्कुल। ये आपका लिखा हुआ है? नहीं, ये लिखा किसी और का है। लिखा किसी और का है, सही। लेकिन माशाल्लाह आपके साथ जो आपकी टीम है, मां हिक दफ़ो ॿीहर उन्हनि जो नालो ज़रूरु खणणु चाहींदसि त सिकंदर अब्बास तबले ते आहिनि ऐं ख़िज़र हयात ढोलक ते आहिनि ऐं पाण हारमोनियम जेको आहे नासिर बि प्ले करे रहिया आहिनि ऐं उन खां अलावा इनायत भाउ असांजा पियानो प्लेयर। माशाल्लाह इनायत भाउ त अॼु कमाल करे छॾियो आहे ऐं ॾाढो सुठो प्ले करे रहियो आहे। हूअं ई डेली बि सुठो प्ले कंदो आहे, पर जॾहिं सुठा सुठा म्यूज़िशियन्स तव्हां सां गॾु हुजनि ऐं हिकिड़ी प्रॉपर टीम गॾु हूंदी आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल सां त पियानो प्लेयर खे बि वधीक मज़ो ईंदो आहे प्ले करण में। जॾहिं सभिनीनि जी हिकिड़ी केमिस्ट्री ठही वेंदी आहे त पोइ परफॉर्म करण में बि मज़ो ईंदो आहे ज़बरदस्त। सो वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। अॼु मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त माशाल्लाह सां अॼु असांजो साउंड इंजीनियर जेको आहे जुनेद सुरियो आहे। सो जुनेद माशाल्लाह हिकिड़ो ज़बरदस्त ओबी ऑपरेटर आहे, पर अॼु जेको आहे असांजो जेको साउंड इंजीनियर जेको भालू आहे, जंहिंखे मां भालू चवंदी आहियां, राजेश नारायण, उहो मोकल ते आहे। त उन जी जाइ ते अॼु असां जुनेद खे जेको आहे इहा रिस्पॉन्सिबिलिटी ॾिनी आहे। सो जुनेद ॾाढी सुठी निभाए रहियो आहे ऐं गॾो गॾु जेको आहे सुठो ओबी ऑपरेटर बि आहे। सो तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। असां सां गॾु नासिर अली बि मौजूदु आहिनि ऐं अली रज़ा भुॻियो बि हिते मौजूदु आहे। सो अली, हींअर कोई नयो ड्रामो? ड्रामो न, मूवी बि न, कुझु बि न, कमर्शियल, सिर्फ़ कमर्शियल ते फोकस आहे। वजह कमर्शियल ते फोकस? चाहता ऑफर अचे। अच्छा, या त हुन में पैसा सुठा मिलंदा आहिनि कमर्शियल में? पैसा सुठा मिलंदा। हा, इहा ॻाल्हि कयो न, त पेमेंट सुठी मिलंदी आहे कमर्शियल्स में, इन जे करे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां टाइम बि घटि ॾियणो पवंदो आहे। टाइम बि घटि ॾियणो पवंदो आहे। जीअं ड्रामनि में, मूवीज़ में सॼो सॼो ॾींहुं तव्हांजो लॻी वेंदो आहे। 5-5 6-6 ॾींहं। 5-5 6 ॾींहं। कमर्शियल में तकरीबन केतिरो टाइम लॻंदो आहे? हिकु ॾींहुं मतलब फुल डे या 24 कलाक? फुल डे या 2-3 कलाक? जी जी, करे केड़ो हुंदा, बस को सीन हुंदो किए, को कलाक जो हुंदो, को 3-4 कलाक। अच्छा, कंटिन्यूटी जो भी चक्कर न हुंदो है ना घणो?
न त तव्हांखे कंटिन्यूटीज़ बि पंहिंजी यादि रखणियूं जी, जी, पवंदियूं जी, अच्छा जी। तव्हां जेके बि अॼु ॾींहं ताईं ड्रामाज़ या मूवीज़ जेके बि कयूं आहिनि तव्हांजो सभिनि खां फेवरेट जेको तव्हांजो कैरेक्टर रहियो आहे उहो कहिड़ो रहियो आहे उहो मुंहिंजो मां माना प्रेसिडेंट जो माना बाउंसर हुउमि सिक्योरिटी माना प्रोटोकॉल में उहो G5 मोबाइल जो कयो हुउमि बहितरीनु उहो रहियो अच्छा अच्छा सही ऐं हूअं जॾहिं तव्हां बाउंसर हूंदा हुयो जी कंहिं बि सेलिब्रिटी खे जॾहिं तव्हां प्रोटोकॉल ॾींदा आहियो त उन वक़्तु अली रज़ा जी हिकिड़ी जेका पर्सनैलिटी हूंदी आहे उहा कीअं हूंदी आहे उहो माशाल्लाह हाणे पाण ॾिसंदा आहिनि माण्हू बिल्कुलु सिक्योरिटी जीअं ड्रेस हूंदी आहे उन ड्रेस में असां हलंदा आहियूं अच्छा जी जी पोइ मतिलबु कॾहिं कंहिंसां फाइट वाइट थी या न न न इन में फाइट जो न आहे बसि उन करे जो सेलिब्रिटी खे माण्हू तंग न कनि उन्हनि खे धिका न लॻनि उन्हनि सां बदतमीज़ी न कनि त के माण्हू ईअं हूंदा आहिनि जेके माना बिल्कुलु धिका ॾींदा आहिनि माना अंदरि ॻणण जी कोशिशि कंदा आहिनि इन करे हूंदो आहे बाक़ी फाइट वाइट जो को सही त कॾहिं कंहिंसां मुंहमारी बि थी वेंदी आहे हा न, उहो ईअं थी कॾहिं- बिल्कुलु कॾहिं बिल्कुलु मतिलबु के तंग तव्हां कंदा आहिनि इलाही के ईंदा आहिनि अहिड़ा जंहिंसां थी वेंदी आहे बसि थी वेंदी आहे पर पोइ पोइ मैनेज थी वेंदो आहे जी, उते जी, सभु जी, कुझु उते- मामलो उते- हलो इहो सुठो आहे त कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम सलाम हेलो वालेकुम सलाम जी भेण केरु पियो ॻाल्हाए बाजी है ईशा बात कर रही हूँ कौन बात कर रही हैं कर रही हूँ हैदराबाद तव्हांजी आवाज़ ब्रेक थी थिए पई मुंहिंजे ख़्याल सां भेण तव्हां सिंधी आहियो पर तव्हां उर्दू में पिया ॻाल्हायो पर तव्हांजी आवाज़ ब्रेक पई थिए जेकॾहिं तव्हां ॿीहर कॉल करणु चाहियो था त तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था अच्छा मुझे ये बताइए कि अभी आपके जो गाने आ रहे हैं नई धुनें बनाई हैं अभी आपने जी 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 कितने गाने आ रहे हैं अभी आपके अभी ऑडियो बन चुकी हैं 3 सॉन्ग 3 सॉन्ग जी अभी ऑडियो बन चुकी हैं उसके बस वीडियो वर्क करना है इंशाल्लाह फिर अपलोड करेंगे सही तो कितने गानों की वीडियोस बनाई हैं अभी तक आपने 7 से 8 गानों की वीडियो बन चुकी हैं वो जी। भी यूट्यूब के लिए यूट्यूब बनाई पे हैं। जी बिल्कुल अपलोड है जैसे हमारे सिंधी चैनल्स हैं या उर्दू चैनल्स हैं तो आपके इस तरह सराइकी चैनल्स भी होंगे जी जी सराइकी चैनल भी उन हैं। पे आपने कभी इस तरह बिल्कुल बिल्कुल बड़े आप सिंधी चैनल पे देते हैं थर्ड प्रोडक्शन हो गया सब चैनल पे अपलोड करवाते हैं जो बड़े बड़े चैनल हैं सही जी, जी। तो इस वक्त आप क्या सुना रहे हैं फिर हमें अभी जो मेरा अभी सॉन्ग मैंने अपलोड किया था जो सुपर हिट गया है दरिया के किनारे पे जो कश्तियाँ होती है एक साइड से दूसरी साइड पे लोग जाते हैं उसी माहौल के हिसाब से मैंने ये सॉन्ग लिखवाया था एक शायर से तो काफ़ी सुपर हिट गया है मैं यही सुनाना चाहूँगा आपको सही सोने गाल मल्हा बहे बेड़ी ते बेड़ी ठलदी कर मैं वंजना है मैं कुकाल आई है मेरे ढोले दी खड़े डोजी भरे मैं वंजना है ॾींहुं लहंदा पे पंध बेड़ी दे हे दूर सफर में वंजना है और रसगिया सहरी तरल वैसा मता पोवा मर मैं वंजना है बह बेड़ी ते मल्हा बेड़ी जल्दी चला बह बेड़ी ते मल्हा बेड़ी जल्दी चला वे ढोला पार खड़ा है मैं को जल्दी पुजा ढोला पार खड़ा है मैं को जल्दी पुजा बह बेड़ी ते मल्हा बेड़ी जल्दी चलावे जानी पार खड़ा है मैं को जल्दी पुजा ढोला पार खड़ा है मैं को जल्दी पुजा
ते देता किराया देंदियां बंदे पूरे कनी ते देता किराया देंदियां घिन पैसे तुम का पैसे जल्दी चलावे ढोला पार खड़ा है मैं को जल्दी बुझा जानी पार खड़ा है मैं को जल्दी बुझा ढोला पार खड़े मेडा में भी पार वञणा है ढोला पार खड़े मेडा में भी पार वञणा है रले घिन ते मैं को में ते यार वञणा है रले घिन ते मैं को में ते यार वञणा है मेरी मिन्ना दी हाला मेरा ढोला ढोला पार खड़ा गे मैं को जल्दी बुझा जानी पार खड़ा गे मैं को जल्दी बुझा प्यार सारा मेरा जगी नाते चूर थी वैसी प्यार सारा मेरा जगी नाते चूर थी वैसी मारे वैसा मैं मल्हा मेरी जिंदगी बचा ढोला पार खड़ा है मैं को जल्दी बुझा ढोला पार खड़ा है मैं को जल्दी बुझा बहे बेड़ी ते मल्हा बेड़ी जल्दी चलावे जानी पार खड़ा है मैं को जल्दी बुझा ढोला पार खड़ा है मैं को जल्दी बुझा खुदा दी असा दूर वञणा है मैं को कसम खुदा दी असा दूर वञणा है रले घिन ते मैं को मेरा ज़हूर वञणा है रले घिन ते मैं को मेरा ज़हूर वञणा है तेरी मरी तई तई भूली साना इहा मैं वफा ढोला पार खड़ा है मैं को जल्दी बुझा ढोला पार खड़ा है मैं को जल्दी बुझा बहे बेड़ी ते मल्हा बेड़ी जल्दी चलावे जानी पार खड़ा है मैं को जल्दी बुझा ढोला पार खड़ा है मैं को जल्दी बुझा ढोला पार खड़ा है मैं को जल्दी बुझा जबरदस्त। आपको पर्सनली कौन सा शायर ज़्यादा पसंद है जिसको आपने ज़्यादा गाया हो? शायर तो काफ़ी हैं मुख्तलिफ आजकल के माशाल्लाह बहुत अच्छे अच्छे शायर लिख रहे हैं बस मुख्तलिफ हैं बस नाम तो ले सकते काफ़ी बहुत ज़्यादा कोई हैं एक होता है ना कोई एक शायर तो हमारे सरायकी के हैं शाकिर साहब माशाल्लाह सही उनको हम ज़्यादा फॉलो करते हैं और कौन सा वो सिंगर है जिसकी वजह से आपको लगता है कि आप भी सिंगर बने? पसंद कौन है? मुजाहिद मंसूर मलंगी साहब
माशाल्लाह वो इस दुनिया में नहीं रहे, बहुत अच्छे सिंगर थे, मैं उनको भी फॉलो करता था। अच्छा अच्छा, अभी भी उनको फॉलो करता हूँ। सही सही। तव्हां खे आहे म्यूज़िक जो शौक़ु? बस ॿुधण ना म्यूज़िक जो मूंखे ॿुधण जी हद ताईं आहे, न न ॻाइण जे लाइ सफ़ा मां बि न? सूफ़ी कलाम सूफ़ी कलाम जी। ॿुधंदा आहियो? जी जी। ॻाईंदा बि न आहियो? न न न कॾहिं बि न? न, न। कॾहिं ट्राई बि न न कई न आहे? न कॾहिं बि। अच्छा, कॾहिं ये बुक्स वग़ैरह पढ़ण जो शौक़ु या ट्रैवलिंग जो शौक़ु? बुक हाणे बसि बॉडी बिल्डिंग जे बारे में पढ़ंदा आहियूं। अच्छा, इन जा बि बुक्स अचनि पिया? जी जी जी। सही, इन त उन मां इलाही हेल्प मिलंदी आहे? काफ़ी। तव्हां पाण जीअं जिम हलायो पिया त तव्हां पाण ट्रेनिंग वरिती ही त जी, जिम जी, कीअं हलाइजे बिल्कुलु, बिल्कुलु। ऐं जिम इंस्ट्रक्टर कीअं थिजे? जी जी बिल्कुलु, मां ट्रेनिंग वठी, असांजो उस्ताद आहे सजाद बुरफत साहब, मां उन खां ट्रेनिंग वठी अॼु अच्छा। अल्हम्दुलिल्लाह मां सभु सिखियल आहियां, सभु कुझु मूंखे अचे। सही। अच्छा, घणो करे ईअं बि थींदो आहे न त कंहिंखे गोॾे में सूरु हुजे या कंहिंखे स्पाइनल जो प्रॉब्लम हुजे, जी। उन्हनि जे लाइ ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे एक्सरसाइज उहे बि करणु। डॉक्टर त एक्सरसाइज उन्हनि जूं बि अलॻि अलॻि हूंदियूं आहिनि। अच्छा। उन्हनि खे उहो बि एक्सरसाइज सां ई ठीकु थींदो अच्छा, आहे, ईअं न अच्छा। वेंदो आहे। अच्छा। उहो डॉक्टर सां रुजू कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे डॉक्टर अलाउ कंदो आहे, पोइ असां ॾे ईंदा आहिनि, उहो असांखे पंहिंजी सिचुएशन ॿुधाईंदा आहिनि, असां उन्हनि खे पोइ उन्हनि खे तव्हां ट्रेन जी, कंदा जी। आहियो। सही। ऐं तव्हांखे जेकॾहिं पर्सनली कोई हायर कंदो आहे जी, जी। त तव्हां केतिरनि ॾींहंनि में पोइ उनखे फिटनेस जी तरफ़ वठी ईंदा मां आहियो? उहो चयुमि त जीअं माण्हू खे असां ॾिसी कहिड़े हिसाब सां आहे, थुल्हो आहे, सन्हड़ो आहे, माना फिट आहे, उन हिसाब सां उन उनखे टाइम हिसाब ॾींदा सां। आहियूं। जी ऐं हेवी वेट जे लाइ जी केतिरी मतिलबु हिकिड़ी तव्हांखे खपंदी आहे एनर्जी ऐं केतिरो मतिलबु तव्हां फिट हुजणु घुरिजो उन जे बसि लाइ? उहो इन करे जो डाइट ते हूंदो आहे सभु कुझु। अच्छा। जहिड़ी तव्हांजी डाइट आहे, तव्हां सॼो ॾींहुं छा था खाओ, माना कहिड़ी कहिड़ी शयूं था खाओ, उन जे हिसाब सां हूंदो आहे। त माना सही। जेतिरो वेट खणी सघे उहो माण्हू ते हूंदो आहे। पोइ तव्हां इहो इनायत भाउ खे ॾिसी छो चयो? न भाउ माशाल्लाह मूंखे चयो न यार, मूंखे हिन जो ॿुधायो। अच्छा, त मां चयो यार सही। हिन जो ॿुधायो। अच्छा, इहो पेट अंदरि कीअं थींदो इनायत भाउ जो? डाइट ते कंट्रोल करिणो पवंदो। मां गाइड कयो इनायत भाई खे, सही। चयूं मां डाइट ते कंट्रोल कयो, वॉक कयो, ऐं सॼो ॾींहुं हिननि जो वेहण जो कमु आहे त माण्हू उनमें बि वर्क पेट न आहे निकिरे थो। हा हा। इन करे। अच्छा, वॉक जेकॾहिं कजे त हिकिड़े हेल्दी लाइफ स्टाइल जे लाइ वॉक केतिरी देरि करणु ज़रूरी आहे? वधि में वधि 45 मिनट, 45 मिनट। अर्ली मॉर्निंग या शाम जो? उहो मर्ज़ी आहे तव्हांजी। अच्छा। हा, उनजो को टाइम न आहे, बसि तव्हां टाइम कढी, मां चवंदुमि रेगुलर कयो तव्हां। रेगुलर वॉक कयो ऐं पाणी जो इंटेक बि वधीक वधीक 3 खां 4 लीटर ॾींहं में पीअणु घुरिजे। ज़रूरी आहे? जी। अच्छा, ज़बरदस्त। हिते वठंदासीं कॉल। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? मैं जी जवार हुसैन बोल रहा हूँ सरगोदा से। जी जी, कैसे हैं आप? ठीक है? माशाल्लाह बड़ा जबरदस्त प्रोग्राम कर रहे हैं जी। आज मैंने पहली दफा ही देखा है और पहली दफा ही कॉल करने की कोशिश की और कॉल मिल गई। बहुत शुक्रिया आपका। और ये हमारा डेली प्रोग्राम चलता है। हेलो जी, आवाज आ रही है आपको? हमने आज ही देखा। हाँ जी, हमने आज ही देखा है ना पहली। अच्छा अच्छा, चले ठीक है ठीक है ठीक है। मैं आपको बता रही हूँ कि ये हमारा मंडे टू फ्राइडे प्रोग्राम चलता है 4 से 6 जी। और अनवर भाई से कहें कि पठाने खान का जो है ना मशहूर डाडा याद डाडी इसका आतश लाई है। अनवर भाई नहीं है यहाँ पे, ये नासिर हैं। हाँ सॉरी नासिर जी जी जी। कि पठाने खान का वो जो है ना मशहूर तो याद डाडी इसका आतश लाई है। जी 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 जी। अगर वो हो जाए तो उनकी बहुत नवाजिश होगी। और प्रोग्राम आपको बहुत अच्छा लगा हमें। जज़ाकल्लाह, थैंक यू सो मच। इसी तरह देखते रहिए और अप्रिशिएट करते रहिए। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफिज, अल्लाह हाफिज। जी, तो वो गाना आपको याद है? ये काफ़ी पुराना सॉन्ग है, तो अभी तो लिखा हुआ नहीं है, कोई आज के दौर का होता तो सुना देते। बहुत पुराना सॉन्ग निकाल के दिया है भाई ने, तो इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ये पूरी करेंगे इसकी फरमाइश माजरत के साथ। चलें, कोई मसला नहीं है, क्योंकि वो जाहिर है प्रैक्टिस की भी बात होती है, लिरिक्स की भी बात होती है, और पुराने गाने हैं तो इस वजह से याद भी नहीं रहते। बिल्कुल। तो आपकी जो भी तैयारी है आप उस हिसाब से सुनाइएगा। ऐं थैंक यू सो मच अली, तव्हां आया, पंहिंजो कीमती वक़्तु असांखे ॾिनो। वेंदे वेंदे पंहिंजी ऑडियंस खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुमि त पंहिंजी सिहत जो वधि में वधि ख़्यालु रखो। अॼुकल्ह ॿाहिरियूं शयूं न खाओ, फास्ट फूड वग़ैरह इन्हनि खां त घणी परहेज़ कयो। ऐं बहितर इहो आहे त वॉक ऐं जिम जॉइन कयो, तव्हां पंहिंजी फिटनेस ते तवज्जो ॾियो। सही, ज़बरदस्त। तो आपसे जाते जाते भी सॉन्ग सुनेंगे?
कोई मैसेज देना चाहेंगे ऑडियंस को? मैसेज यही बस देखते रहें, ये टीवी चैनल बहुत अच्छा है और इसको फॉलो करते रहें। माशाल्लाह बहुत आप भी अच्छा टाइम देती हैं इस पे, गाइड करती हैं, सब कॉलेज सुनती हैं, माशाल्लाह बहुत अच्छा प्रोग्राम चला रही हैं आप। थैंक यू सो मच जी। व्यूअर्स, इंशाल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। सोहना सोहना ढोली है मेरा सोहनिया दा सरदारे, कसम खुदा दी जिंद कठ घिन दे खिलते अख जा मारे। वे तू डाढ़ा सोना है मेरा जन मन मोना है, तेरी सोनी खिल मेरा लुट गई दिल में को ढोल पसंद आ गए। तू डाढ़ा सोना है मेरा जन मन मोना है, तेरी सोनी खिल मेरा लुट गई दिल में को ढोल पसंद आ गए। तू डाढ़ा सोना है। सदके थीवा घोले थीवा मेरे दिल दा जानी, आते तू दिल नाल पवावा मुदरी यार निशानी। सदके थीवा घोले थीवा मेरे दिल दा जानी, आते को दिल नाल पवावा मुदरी यार निशानी। मेरे को प्यारा लगता है चन तारा लगता है, तेरी सोनी खिल मेरा लुट गई दिल में को ढोल पसंद आ गए। तो डाढ़ा सोना है मेरा चन मन मोना है। हरी जोड़ा है छकदा ते कूजे झा सूट तू पावे, नाज ते नखरे ठांदे गे नी जी में कर दिखलावे। हरी जोड़ा है छकदा ते कूजे झा सूट तू पावे, नाज ते नखरे ठांदे गे नी जी में कर दिखलावे। ना बाल खिलाया कर सपना तड़ पाया कर, तेरी सोनी खिल मेरा लुट गई दिल में को ढोल पसंद आ गए। तो डाढ़ा सोना है मेरा जन मन मोना है। घर घर सोनिया तेरिया सोनिया बल्ले, अख्तर साखी तेरा रासा तेरे मैं तारले। तेरिया दादा घर घर सोना तेरी बल्ले बल्ले, अख्तर साखी तेरा मैं रासा तेरे
दे तले एक सवाल छोड़ी ना मुख मैं तू मोड़ी ना मेरी सोनी अखिल में लुट गई है दिल में तू ढोल पसंद आ गए तू डाढ़ा सोना गे मेरा जन मन मोड़ा गे मेरी सोनी अखिल में लुट गई है दिल में तू ढोल पसंद आ गए तू डाढ़ा सोना गे मेरा जन मन मोड़ा गे मेरी सोनी अखिल में लुट गई है दिल में तू ढोल पसंद आ गए तू डाढ़ा सोना